मुझा दोस्तो, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, असी जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात देवबंदी असा सहाबा जा भी गुलाम आयूं त असा अहल बैतन जा भी गुलाम आयूं। असा जी हिकड़ी अखि शान सहाबा है त बी अखि शान अहल बैत। असा जो झंडो आ न परचम नबवी ता डिठो आ अशिन कारिन पटिन वारो झंडो जेको मदीने वारे साईं आमिना जे लाल जंगे बदर में अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमेरा रज़ी अल्लाह अन्हा जी चादर मुबारक मो ठारायो। इहो सहाबा जो भी झंडो आ त अहल बैतन जो भी झंडो आ। असा सहाबा के किए न मञूं? खबर थी सहाबा उन मदरसे जा तालिब थी जै मदरसे जो नालो ही बैतुल्लाह है। ये लफ्ज़ माता जी जुबान में बुधण तो चाया जो सहाबा कराम के खिलाफ घणी गुस्ताखी कई थऊं ताकि खबर पे तो हुजूर जे यारन जो शान केडो आ। सहाबा उन मदरसे जा तालिब थव जै मदरसे जो नालो ॾाढा चो जेको चवंदो बैतुल्लाह अल्लाह कंदो हिन साल ॾिसी ईंदो। मदरसे जो नालो बैतुल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, जै मदरसे में नबी जा यार पढ़ंदा थी किताब उन सहाबा जे पढ़ण वारे किताब जो नालो ज़ियारत भी कयो चो सब चो कलामुल्लाह। सहाबा जे पढ़ण वारे किताब जो नालो कलामुल्लाह। जै मदरसे में महबूब जा सहाबा पढ़ंदा हा उन मदरसे में वरी पढ़ाइण वारे उस्ताद जो नालो चो मुहम्मदुर रसूलुल्लाह। उस्ताद जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं मदरसे में वरी उन मदरसे में पढ़ण वारन तालिबन शागिर्दन सहाबा जो इम्तिहान वठण वारो मुम्तहिन हथ मथे करे जो खुद अल्लाह। मदरसो बैतुल्लाह, किताब कलामुल्लाह, उस्ताद मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुम्तहिन अल्लाह। अचो रब को पुछूं या अल्लाह तू सहाबा जो इम्तिहान वरतो रब पास था कन फेल था। हे त ज़ाकिर चवंदा मजलिस में नऊज़ बिल्लाह चे सब फिरी विया रुगो पंतन पाक बचा। रब तू जो फैसलो छाए? अल्लाह सही जवाब कुरान मजीद में दिनो आ। अब कुरान जी गाल सच्ची आ न? सच्ची आ न? कुरान सच्चो आ। ज़ाकिर जी गाल सच्ची या कुरान जी गाल सच्ची? तारीख़ जी गाल सच्ची या कुरान जी गाल सच्ची? तारीख़ तो हुजूर जे सहाबा के गारियूं ता लिखन या तारीख़ कूड़ी आ घोटकीअ जी बाजार में चौंकते न तारीख़ के तीली दई साड़जे। खुदा जो कसम आ तारीख़ हिन दौर जी थव। अल्लाह जो कलाम कुरान उन दौर जो आ। न जमीन हुई न आसमान न सिज न चंद्र न तारा। जमीन आसमान जे ठहण को 70,000 साल पहिरों अर्श मुअल्ला ते हिन कुरान जी तिलावत मुझे रब साईं पाण कई आ। रब साईं पढ़ियो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। करे मुझे रब साईं वरी हिन सूरत जी तिलावत कई। फरमा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ताहा मा अनज़लना अलैकल कुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस समावातिल उला। अचो कुरान को पुछो। कुरान ये सजी जमात तुझे करे वेठी आ। रात जा 11 थी वियान गर्मी जी मौसम पो भी कुरान तुझे करे वेठान। कुरान इन्हनि खे बुधाए सहाबा पास था कन फेल था। रब तो फरमाए अड़े चरिया था छा उहे शागिर्द किए फेल थींदा जिन जो उस्ताद मदीने वारो साईं हुजे। तू असांजा शागिर्द फेल थी था सघन महबूब जा शागिर्द किए फेल थींदा। अञा ॿियो जुमिलो चवां मन के गाल समझ में अचे अकीदो ठही वञे। ओ ज़िले घोटकी वारो
हारी भी वेठा हो ज़मीन में पोख कंदा हो। सहाबा जो मां हीअं भी मिसाल थो ॾियां यार, उहा पोख कीअं ख़राब थींदी जंहिं पोख जो हारी मिठो मुहम्मद हुजे। जे पोख जी गिला कंदे त पोइ हारीअ जी गिला थींदी, ईअं न साईं। पोख ख़राब आ त हारी ख़राब आ, अस्तगफिरुल्लाह। जे पोख जी गिला कंदे त हारीअ जी गिला थींदी, जे सहाबा जी गिला कंदे त पोइ महबूब मुस्तफ़ा जी गिला थींदी। अञा टियों जुमिलो चवां, खजिन जी मौसम आ, बाग जी मुंदा यार, उहो बाग जो मेवो कीअं ख़राब थींदो जंहिं बाग जो माली मिठो मुहम्मद हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबा के न ॻाल्हाईंदो कर। अचो हाणे क़ुरान को पुछूं। ये सैयद जे हथ में क़ुरान आ। ॾिसो ॾिसो 26 सिपारो अथव। सूरत जो नालो अथव सूरतुल हुजरात। आयत जो नंबर भी लिखी छॾियो, वञी पाण माना पढ़ो। 26 सिपारो। लिखण वारो लिखो, ॿुधण वारो ॿुधो, रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो। दावा सां ॻाल्हायां थो, चैलेंज सां। उलमा स्टेज ते मौजूद आहिनि। 26 सिपारो, सूरत जो नालो हुजरात। आयत जो नंबर थी 3। मुंहिंजो रब साईं तो फरमाए, उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाह। थकजी पिया हो तो दुआ घुरां। सुभान अल्लाह ढरी आ। उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाह। रब तो फरमाए, महबूब तुझे यारन जो इम्तिहान, तुझे शागिर्दन जो इम्तिहान सहाबा जो मां रब वरतो। या अल्लाह शाह जो इम्तिहान वतई सहाबा को। अखिन जो ना ना ना, कनन जो न न, हथन जो इम्तिहान न न, पेरन जो न न, रब बाकी शाह जो इम्तिहान वतई। चए तो उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम शांजो दिलनि जो। ऐं दिल जो इम्तिहान वठण जी ताक़त कंहिंखे आहे? जेको दिलनि जा राज़ ॼाणे। दिलनि जा राज़ केरु थो ॼाणे? या अल्लाह इम्तिहान वतई सहाबा को दिलनि जो। रब पोइ नतीजो छा आयो? रब तो फरमाए, चरिया जिन जो मदरसो बैतुल्लाह, जिन जो किताब कलामुल्लाह, जिन जो उस्ताद मोहम्मदुर रसूलुल्लाह, जिन जो मुमतहिन अल्लाह, त उन्हनि जो नतीजो थी कुरान में लिखल रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। महबूब सहाबा मां रब को फर्शन ते राज़ी, मां अल्लाह तुझी जमात को अर्श ते राज़ी। घोटकी वारो 4 जुमला चवंदो आहे तकरीर में। ये दिल जी पट्टीअ ते लिखी छॾे, इंशाअल्लाह गुमराही न ईंदी। गौर सां तवज्जो कर। ये 4 जुमला मां वॾे कम जा चवां थो, ईमान ताज़ो थी वेंदई। तवज्जो कर। नंबर पहिरों जुमलो, सोना अबू बकर सिद्दीक सां दुश्मनी न कजाए। अबू बकर सिद्दीक जो दुश्मन न थी जाए। सिद्दीक सां बगावत न कजाए, न त अल्लाह नाराज थींदई। जेको सिद्दीक जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह से तो को महबूब मुस्तफ़ा जो रोज़ो खसे छॾींदई। आहे न बाबा साईं जो रोज़ो। सिद्दीक जे दुश्मन के दिल न चवंदी त मां महबूब साईं जे रोज़े जो दीदार कयां। हालांकि महबूब साईं फरमायो, मंज़ार क़ब्री वजबत लहू शफ़ाअती यौमल क़ियामत। जे ईमान जे हालत में मां रसूलुल्लाह जे रोज़े जी ज़ियारत कई, मां महबूब ते अहिड़े उम्मतीअ जी शफ़ाअत करणु क़यामत ॾींहुं वाजिब आहे। ही पखो हले थो, ॾिसो था, ही पखो हले थो त सैयद हबीबुल्लाह शाह के हवा लॻे। इन पखे जी हवा स्टेज ते नौजवान आलिम वेठा आहिनि, बुज़ुर्ग वेठा आहिनि, मां को वधीक मुत्तकी परहेज़गार वेठा आहिनि। इन्हनि खे बि हवा लॻे थी। सही हवा लॻे थी न? पखे जी हवा लॻे थी। हलऊं मदीने। तव्हांजी नियत ई न आहे मदीने हलण जी। न न तव्हांखे किरोना को भो थो थिए। ओ मौली असदुल्ला खोड़ो त चए थो किरोना इमरान खान जी वॾी धीउ आहे, ईद ते ईंदी आहे, ख़र्ची वठी वेंदी आहे। हाणे बि किरोना साईं मुराद अली शाह खे लिखत में ॾेई वई आहे त 40 ॾींहं न ईंदो, मातम करण वञा थी, वरी पोइ ईंदव। तव्हां किरोना खां ॾुजो था? दुआ कयो त अल्लाह करे हवाई जहाज खुलनि त मदीने हलूं। फसल लहे पैसा गॾायो कारी साहब, हलूं मदीने। हा
मदीने में मुझे साईं जो साओ रोज़ो वा गुंबज़े खज़राए जिते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो मींह थो वसई सुबह को वठी सिजल थे ताई मदीने में मुझे साईं जे रोज़े ते 70,000 सलाम पढ़दा थी मलाइका वरी सिजल थे को वठी वरी सुबह जी आज़ान ताई 70,000 मलाइका ॿिया ईंदा थी। अरे अफ़सोस आहे तुझे हाल ते तू अबू बकर उमर खे दो गारियूं दे कोई फर्क न पवंदो मता पंहिंजी कब्र कारी करे खुदा शिकिल न फिराए छॾई। अबू बकर उमर त उहे यार थी जेके हींअर बि शाह साहब जे मोबाइल में 11:36 थियान अल्लाह जो कसम हींअर बि हुजूर साईं जे रोज़े ते 70,000 मलाइका मौजूद आहिनि जेके नबी साईं ते अबू बकर उमर ते रोज़ सलाम पढ़दा थी। तू सहाबा के न मने अबू बकर उमर तोखे किस्मत में नथो वने दिल नथी चवई उन्हनि सां ताल्लुक नथो रखे त भली न रखो पंहिंजी कब्र थो कारी करे पर अबू बकर उमर तो उहे जवान आहिनि जेके नबी सां भाकुर में कदमनि में रोज़े पाक में सुम्हिया पिया आहिनि। रोज़ अल्लाह से नवा मलाइक 70,000 मोकिलींदो आहे वञो सिद्दीक़ खे मां रब जा सलाम ॾियो सोने उमर के मां रब जा सलाम ॾियो उते हींअर बि जन्नत में सुता पिया जे स्टेज ते हिन पखे जी हवा शाह साहब सां गॾु जमात खे लॻे थी। असांजो अक़ीदो आहे त हुज़ूर जे रोज़े ते बि 24 कलाक रुगो मखलूक न ख़ुदि ख़ालिक बि रहमत मोकिले थो। इन्नल्लाह मलाइकतहू युसल्लून अलन नबी त अल्लाह जी रहमत जी हवा जीअं महबूब साईं खे लॻे थी त साईं जे कदमनि में 2 यार सुता पिया आहिनि उन्हनि ते बि हवा हले ई हले थी। अब तवां जो जलसे ते आया हो साईं अब्दुल अजीज साहब जन जी दावत ते सालियाना जलसे में गर्मी में वेही कुरान था ॿुधो तवां कंहिंखे राज़ी करण आया हो हथ मथे करे ॿुधायो। असां भी खानपुर शिकारपुर को अल्लाह अकबर सफ़र करे तव्हांखे कुरान ॿुधाइण आयासीं असां भी कंहिंखे राज़ी करण आया आहियूं। अल्लाह के असांजा मुर्शिद हालेजी वारा कंहिंखे राज़ी कंदा आहिनि असांजा मुर्शिद ॿेर वारा कंहिंखे राज़ी कंदा आहिनि असांजा मुर्शिद दरगाह शाहपुर चाकर वारा कंहिंखे राज़ी कंदा आहिनि असांजा मुर्शिद दरगाह जरार पहोड़ वारा कंहिंखे राज़ी कंदा आहिनि दरगाह सुमराणी शरीफ वारा कंहिंखे राज़ी कंदा आहिनि सेवण वारो साईं कंहिंखे राज़ी करे वियो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह कंहिंखे राज़ी करे वियो। असांजा सभु बुज़ुर्ग कादरी चिश्ती नक्शबंदी सहरवर्दी औलिया अल्लाह कंहिंखे राज़ी करे विया करबला में शहीद थी विया अहल बेत कंहिंखे राज़ी करे विया सवा लख सहाबा कंहिंखे राज़ी कंदा आहिनि सवा लख नबी कंहिंखे राज़ी करे विया। अचो शाह साहब जे हथ में क़ुरान आहे अचो त रब साईं खां सवाल कयूं या अल्लाह सॼी जमात चवे थी त असां तोखे राज़ी कंदा आहियूं 18,000 मखलूक मुंहिंजा अल्लाह तोखे राज़ी कंदी आहे पर रब तू भी त ॿुधाए न हिन जमात खे त तूं कंहिंखे राज़ी कंदो आहे। अल्लाह अकबर जेके रब राज़ी करे त वो शान में आला वो इज्जत ईमान मर्तबे में आला। अल्लाह से तो फरमाए बुधो जिले घोट की जा मुसलमानों रब तो फरमाए सजी दुनिया मुखे राज़ी कंदी आ पर मां अल्लाह बिन शख्सन के राज़ी कंदो आ। काथे लिखल आ 30 सिपारे में लिखल आ एक सूरत वज़्ज़ुहा में ॿियो सूरत वल्लैल में रब तो फरमाए सजी दुनिया मुखे राज़ी कंदी आ पर मां अल्लाह बिन शख्सन के राज़ी कंदो आ। रब उहे ॿई कहिड़ा चए तो नंबर पहिरों वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। रब ॿियो कंहिंखे राज़ी कंदो आहे चए तो वसयुजन्नबुहल अतक़ा अल्लज़ी युती मालहू यतज़क्का वमा लि अहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ा
वजहि रब्बिहिल आला वलसौफ यरदा होॾे थो चए वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा हेॾे थो चए वलसौफ यरदा ॿुधो रब जो फ़ैसिलो रब तो चए सॼी दुनिया मूंखे राज़ी कंदी आहे पर मां अल्लाह हिकु सोना मदीने वारा साईं सोना मुहम्मद तोखे राज़ी कंदो आहियां ॿियो तुंहिंजे यार अबू बकर सिद्दीक़ खे राज़ी कंदो आहे हाणे पंहिंजे दिलि ते हथ रख अल्लाह थो चवे क़ुरान में मां सिद्दीक़ खे राज़ी कंदो आहियां हे वरी लाउडनि ते उनखे थो गारियूं ॾे मजलिसनि में उनखे थो ॻाल्हाए सिद्दीक़ खे जंहिंजे लाइ रब थो चए त मां बि सिद्दीक़ खे राज़ी कंदो या अल्लाह अबू बकर के छो तो राज़ी करें सिद्दीक़ के अल्लाह फरमायो अबू बकर केरा अल्लज़ी यूती मालहू यतज़क्का जे पंहिंजो तन मन धन मुझे महबूब तां घोर करे छॾियो हीअं मथे ते गंढड़ी आ साईं जन जे आॾो चंदो खणी आयो साईं जन फरमाया सिद्दीक़ छा खणी आवां चए साईं सॼे घर खे बुहारी ॾेई आवां न सुई छॾी आ न धागो छॾियो आ सिद्दीक़ भला घर छा छॾे आए चइसि अल्लाह व रसूलुहु अल्लाह अल्लाह जे रसूल जो नालो छॾे आवां जंहिंजो रब तंहिंजो सभु तॾहिं त के आशिक चयो न सहाबा पाक ने क्या हक को जिगर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स ज़र दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया खुदा के नाम के सिवा जो कुछ था ला के धर दिया आज अहद कर त इंशाअल्लाह अबू बकर सिद्दीक़ जो गुलाम थींदुसि सिद्दीक़ सां प्यार कंदुमि हलऊं अॻिते वरी ॿियो जुमिलो मुंहिंजो यादि कजांइ इंशाअल्लाह गुमराही न ईंदी हज़रत उमर फारूक जो दुश्मन न थी जाए हज़रत उमर के गारियूं ॾींदे हज़रत उमर के घटि वधि ॻाल्हाईंदे त अल्लाह तोखां काबतुल्लाह खसे छॾींदई हा उमर जे दुश्मन के काबतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज़ ई न पढ़े छो छो त इहो ई काबतुल्लाह आया इहो ई बैतुल्लाह आया जंहिंजे गिलाफ के हीअं हथ पकड़े महबूब मुस्तफ़ा दुआ घुरी या अल्लाह मके में ॿ भोतार था रहनि ॿ सरदार था रहनि ॿ खान ॿ चौधरी ॿ होल्ड माण्हू था रहनि या अल्लाह ॿिन्ही मां हिकिड़ो त मूंखे ॾे अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब औ में अबर औ बि अमर बिन हशाम या अल्लाह हिकिड़ो मूंखे ॾे या हशाम जो पुटु अमर यानी अबू जहल ॾे या ख़त्ताब जो पुटु उमर मां मुहम्मद जे दीन खे ॾे या अल्लाह ताक़त मिलंदी मुहम्मदी दीन के अल्लाह फरमा सोना घबराए न महबूब तो चए मुंहिंजा अल्लाह मां हरू भरू नथो चवां त उमर ॾे ईअं बि नथो चवां त अबू जहल ॾे या अल्लाह ग़ैब जो इल्म मां मुस्तफ़ा खे न आहे ग़ैब जो इल्म मौला तोखे आहे घुरण मुंहिंजो कमु आहे चूंड करण तूं अर्श वारे रब जो कमु आहे मौला जेको तोखे वणे उहो मूंखे ॾे हाणे फ़ैसिलो तव्हां कयो हज़रत उमर नबी साईं खे कंहिं चूंडे ॾिनो वो जेके सोनो उमर नथो वणे त पोइ उनखे अल्लाह बि नथो वणे तोखे अल्लाह जो फ़ैसिलो नथो वणे त पोइ तोखे उमर कीअं वणंदो पोइ त तूं अल्लाह जो बि दुश्मन आहे तोखे अल्लाह जी चूंड ई नथी वणे नबी साईं ईअं छो रही चो त मूंखे उमर खपे या अबू जहल ॾे या उमर ॾे अल्लाह फरमा महबूब घबराए न अबू जहल लानती आहे उनजे मुक़दर में हिदायत ई न आहे सुणा तूं वेह त मां उमर तोखे शाम जो मुरीद करे थो ॾियां साईं जन वेठा आहिनि हज़रत उमर अचे थो ईअं नंगी तलवार हथ में आहे साहब उथी बीठा साईं जन फरमाया वेही रहो साईं उमर अचे थो फरमाया वेही रहो साईं ख़बर न आहे अलाए हमले जी नियत सां थो अचे अलाए कलमे जी नियत सां थो अचे साईं जन फरमाया साहबा वेही रहो उमर नथो अचे मां मुहम्मद जी दुआ जो जवाब थो अचे मां अल्लाह से को सुबुह रोई दुआ घुरी आवां त उमर ॾे मूंखे वो भी दुख तो ते सखर में भित ते चाकी कई तो बुझो छापे हज़रत उमर जो नालो लिखियो तो लानत हो जड़े शख्सन ते केखे दो ॻाल्हाए हज़रत उमर के उमर अज भी रोज़े पाक में साईं जे कदमन में सुतो पियो आहे ख़बर थी उमर केरा उमर वो जवान आहे जे पंहिंजे दौरे खिलाफत में 900 त जामिया मस्जिदूं ठारायूं ए सखर में ॾिठी अथव जेका बंदर रोड ते मस्जिद आहे वॾी मस्जिद आहे कारी खलील अहमद साहब रहमतुल्लाह अलैहि वारी या एडी वडी मस्जिद बंदर रोड वारी जेका शहर सखर में आ
किताब लिखंदा एडियूं वडियूं मस्जिदूं सोने उमर जरे वजीर आजम हो त 900 मस्जिदूं ठाराए। आने वारा त चवंदा ठयल मदरसा भी ठायो, मस्जिदूं ठायो, मंदिर ठायो। अल्लाह अकबर। हजरत उमर केरा? हजरत उमर उहो जवाना जे पंहिंजे दौरे खिलाफत में 3000 नंढियूं मस्जिदूं ठारायूं। हजरत उमर उहो जवाना जे पंहिंजे दौरे खिलाफत में ऐलान कयो अचो त नौकरी ॾियां। हाणे त नौजवान खुदकशी था कनि, पढ़ल लिखल ग्रेजुएट पास, नौकरी नथी मिले, बेरोजगारी महांगाई वधी वई आहे, खुदकशी था कनि के दरिया में टपो था ॾियनि, पाण खे पाण मारे था छॾनि बेरोजगारी जे करे। अल्लाह अकबर। हजरत उमर जी हुकूमत हुई, फारूक आजम ऐलान कयो हाणे त नौकरी पैसनि ते थी मिले, सिफारिश ते मिले थी, पर सोने उमर जो ऐलान ॿुधो, अचो नौजवानो मां नौकरी थो ॾियां, मुंहिंजी नौकरीअ जे लाइ रुगो 2 शर्त अथव, उहे पूरा करे अचो। साहब जी औलाद पुछंदा साईं कहिड़ो शर्त आहे नौकरी मिलंदी? हिकु चेहरे में अल्लाह जे रसूल मिठे मोहम्मद साईं जी सुन्नत ॾाढ़ी रखी अचो, सीने में क़ुरान याद करे अचो, मुफ्त में नौकरी वठो। चेहरे में ॾाढ़ी, सीने में क़ुरान, जेको याद करे अचे अचे मां को नौकरीअ जो ऑर्डर वठे। अलाए केतिरा हज़ारे फौजी फौज में भर्ती थिया, सहाबा जी औलाद सभु क़ुरान जा कारी ऐं हाफ़िज़। तूं सुञाणे न सुञाणे मुंहिंजे उमर खे त मदीने जी बाहि बि सुञातो। मदीने जे ॿाहिरों बाहि लॻी, हज़रत उमर चादर लाथी। अब बाहि खे छा सां विसाइबो आहे? पाणीअ सां न। हज़रत उमर चादर लाथी, साहबा खे फरमायो मां इंसाफ़ जी हुकूमत क़ाइमु कई आहे, मुंहिंजी चादर बाहि खे ॾेखारियो, इंशाअल्लाह विसामजी वेंदी। साहबा चवंदा हज़रत उमर जी चादर जो ॾिठूं, सुभान अल्लाह, बाहि वरी मदीने में न लॻी। तूं सुञाणे न सुञाणे उमर खे बाहि बि सुञातो। अल्लाह। हज़रत उमर त उहो जवाना ज़िलज़िलो पियो अचे, ईअं लठ खणी ज़मीन खे मां इंसाफ़ जी हुकूमत क़ाइमु कई आहे, तोखे कोई हक़ न आहे। ज़मीन बीहजी वई। हज़रत उमर उहो जवाना जो हिकिड़ी छोकिरीअ खां तेल जी शीशी छॾाइजी वई, ज़मीन तेल खे चूसे वई। हज़रत उमर तो चए छो थी रोए न्याणी? साईं मुंहिंजो आका वॾो ज़ालिम आहे, मूंखे मारींदो, ज़मीन तेल चूसे वई आहे। हज़रत उमर लठ खणी ज़मीन खे ख़बरदार, मां इंसाफ़ जी हुकूमत क़ाइमु कई आहे, तोखे कोई हक़ न आहे ज़मीन कंहिंजो तेल फॿाए, जल्दी तेल वापसि मोटाए ॾे, न त को मदीने में बेनमाज़ी मरियो त तुंहिंजे अंदरि दफ़नाईंदोसांइ। बेनमाज़ी माना एॾो किनो आहे जो उहा मदीने जी ज़मीन बि बेनमाज़ीअ जे लाश खां पनाह थी वठे। ज़मीन थी चए सोना उमर मां तेल वापसि मोटाए थी ॾियां, पर बेनमाज़ीअ जो लाश माॾे न मोकिलिजांइ। हज़रत उमर त उहो जवाना मदीने में ख़ुतबो थो ॾे, मस्जिद नबवी, सहाबा होॾे जंग था कनि, मदीने को ॿाहिरि काफ़ी परे। हज़रत उमर हवा जे ज़रिए अल्लाह से सोने उमर जो आवाज़ उन सहाबी जे कन ते पहुचायो। को जंग जो मंज़र नज़र आयो, चए तो या सारिया अल जबल, ओ सारिया साहबी जबल जे पोयों दुश्मन तो अचे, होशियारी कर। साहबा हैरान थी विया, साहबा जंग करे मोटी आया, चऊं अल्लाह जो कसम असां परेशान थी वियासीं त उमर त मदीने आ, पर असांजे कननि ते बिना मोबाइल जे, बिना वायरलेस जे, बिना व्हाट्सएप जे, बिना सिग्नल जे, बिना टावर जे, बिना मिसकाल जे, बिना सिम जे कीअं सोने उमर जो आवाज़ बिना तारुनि जे हवा जे ज़रिए अल्लाह सी असां साहबा जे कननि ते पहुचायो। बादशाह हुजन अदल वारा त पोइ अल्लाह हर शइ ताबे करे ॾींदो आहे। हज़रत उमर जे हुकूमत में शींहं बगड़ ऐं बकरियूं गॾु पिया चरनि। अमुन एॾो जो ऐलान थो करे का कुंवारी छोकिरी 22 लख मुरबा मील जो हुक्मरान आहे सोनो उमर, चए तो का कुंवारी छोकिरी उन जे मथे ते खारो भरे सोन जो रखो, राति जो 12 बजे खां पोइ घुमे, मां उमर इस्तीफ़ा ॾियण जे लाइ तयार आहे, जेकॾहिं को कुतो को उन न्याणीअ जे बुरी अखि खणी ॾिसे। उहे बादशाही हलिया हुआ, अॼु अदल वियो, अॼु अमन वियो, माण्हू परेशान लॻा पिया। अल्लाह तंहिंजे करे सोने उमर सां न फिटाइजांइ, जो जॾहिं मुस्लमान थियो साईं जन फरमायो नमाज जो टाइम थियो आहे, तयारी कयो।
साईं काॾे कमरे में लिकी नमाज़ पढ़दा से काफ़रन जो होल्ड आ सोनो उमर तो चे साईं पो मुझे मुसलमान थियण जो फ़ायदो केड़ो थियो। अब आ दुनिया जो कानून आ जेको दीन जो कम शुरू करे जैसी ते वो दीन जो कम हले जे शुरात कई उन्हें जे खाते में सवाब हलदो रहंदो। हजरत उमर तो चे साईं के मां जे लाल के ताकत ना जो सामू अचे अज उमर मुसलमान थिया हलो बैतुल्लाह में नमाज पढ़दा से 40 लख मानू काबतुल्लाह में किरोना को अग में हाजी नमाज पिया पढ़न क़यामत ताईं नमाज पढ़दा सभिनी जी नमाज जो सवाब सोने उमर जे खाते में हलई थो। जेके उमर न वणे तो वो बैतुल्लाह में वनी नमाज न पढ़े। घणियूं ॻाल्हियूं थियूं ॿ जुमला थिया अचदाने टियों जुमलो ॿुधायां याद कजांइ अल्लाह अकबर। हजरत उस्मान सां दुश्मनी न कजांइ हजरत उस्मान सां बुग़्ज़ कंदे उस्मान जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह सीने में कुरान खसे छॾींदई। हा छो त हाफ़िज़ुल कुरान जामिउल कुरान का मसल तरतीब फी लोहिर रहमान सहाबियात हजरत उस्मान आ जेके उस्मान नथो वणे खुदा उन सीने में कुरान ही न ॾींदो। अल्लाह वरी ॿियो जुमलो चवां जेके हजरत उस्मान नथो वणे त पोइ मदीने जी मस्जिद में नमाज ही न पढ़े छो त मदीने जी मस्जिद जो प्लाट भी त सोने उस्मान वठी ॾिनो आहे। अल्लाह तव्हांखे मदीने में जुमो नसीब कराए जे मदीने में हिकु जुमो पढ़ियो त 50,000 जुमन जो सवाब आहे। चौथों जुमलो ॿुध हजरत अली से को यारी न फिटाइजांइ जे हजरत अली जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह तोखे जन्नत छा पर जन्नत जी खुशबू भी न सिगाईंदो। हथ मथे करे चो असां सिद्दीकी असां फारूकी असां ओस्मानी असां हैदरी। असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली के न मञे उन जे मुंह में लख लानत हुजे। असां हसनी आहियूं असां हुसैनी आहियूं तॾहिं त चवंदा हुसैन करबल में पढ़ियो कुरान। हाणे आखिर में बेवफ़ाई न कर मुंहिंजा 10 मिनट बचान। हुसैन करबल में पढ़ियो कुरान हुसैन तीरन में या नेती नियत हुसैन बचड़ा कुहाया उतड़े हुसैन बदले में वरतिया जन्नत बेहिश्त जागिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आहे। तो असां सहाबा जा भी गुलाम हूं त असां अहल बैतन जा भी गुलाम हूं। या अल्लाह फैसलो कयई सहाबा जो पास था कन फेल था। रब तो फरमाए वाह जा पास थी विया मां इनाम भी ॾिनो मान। ॿुध कुरान वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। आखिर में बेवफ़ाई चङी ना है ॾाढा सुभान अल्लाह। मां जल्दी जान तो छॾियां 8 मिनट बचान। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। रब तो फरमाए हिकड़ा सहाबा मुहाजिर थी ॿिया अंसारी थी वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान टिया उन्हनि जे तरीक़े ते हलण वारा थी। या अल्लाह सहाबा जो फैसलो कहिड़ो आहे चए तो रज़ियल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु मां अल्लाह उन्हनि को अर्श ते राज़ी है मूंखों फर्श ते राज़ी। या अल्लाह जो घोटकी वारन के खबर पे त सहाबा जी जाए काथे आ बुधाए कुरान। रब तो फरमा व अअद्द लहुम जन्नत सहाबा जी जाए काथे आ व अअद्द लहुम जन्नत चो जन्नत में। या अल्लाह सहाबा के सहाबा जे तरीके ते हलन वारन के केड़ी जन्नत दीने चे तो तजरी मिन तहते हल अनहार जे जन्नत जे चौधारी 4 नहरूं हलन थियो। या अल्लाह केड़ी नहरूं चे तो 26 सिपारो खोलो सूरत मुहम्मद में अल्लाह से फरमायो फीहा अनहारुन मिन माइन गैर आसिन हिकड़े पासे को मिठे पानी दी नारा व अनहार वरी बे पासे को खीर जी नारा चो सुभान अल्लाह। अल्लाह ताके जन्नत जो खीर नसीब कराए माखी को वधिक मिठो दुनिया जे खीर को वधिक शो। वरी चतो व अनहारुम मिन खमरिल लज़्ज़तिल लिशारिबिन जन्नत में वरी सहाबा जे लाए सहाबा अहल बैत जे तरीके ते हलण वारन जे लाए शराब जी भी नहर हणाई आ। या अल्लाह चौथी नहर केड़ी आ व अनहारुम मिन असलिम मुसफ़ा
हिते घोटकीअ में माखीअ जो शीशो 3000 में मिलंदो, सो बि मिलावट वारो असुल माखी कोन्हे। रब तो चे मूंखे राज़ी करे आ साहबा अहल बैत जे नक्शे कदम ते हली आ त जन्नत में मां माखीअ जो बि वायूं हणाए ॾिनियूं थमाए। या अल्लाह हे त चे तो पंतन पक पाक बचा बाक़ी सब फ्री आ। चे तो रब ज़ाकिर जी गाल कूड़ी आ, मुंहिंजी गाल सच्ची आ। उलाइक हुम सादिकून, सवा लख सहाबा सच्चा हा, कुरान सच्चो आ। वरी तो चे इन्नल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवू व नसरू उलाइक हुमुल मोमिनून हक्का, सहाबा सब मोमिन हा पक्का। वरी तो चे उलाइक हुमुर राशिदून, सब हिदायत वारा हा। या अल्लाह सहाबा कंहिंजो टोलो आ, वडेरे जो ना ना, भोतार जो ना ना, खान जो न न, चौधरीअ जो ना ना, MPA MNA जो ना ना, रब सहाबा कंहिंजो टोलो आ। कुरान में चे तो उलाइक हिज़्बुल्लाह, कंहिंजो टोलो आ। वो हया नथो अचे, अल्लाह जे टोले खे तो गारियूं ॾे, अल्लाह जे टोले खे तो ॻाल्हाए, मता ख़ुदा ॾमिरजी पवई, कबर में शिकिल न फेराए छॾई। उलाइक हिज़्बुल्लाह, सहाबा मां अल्लाह जो टोलो थव। अला इन हिज़्बल्लाह हुमुल मुफ़्लिहून, मां रब जो टोलो चो कामयाबी कामयाब आ। काथे सखर हेरे, काथे मको मदीनो, कुरान भी चेतो लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीना उख़रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम, सहाबा घर छॾे आया, वतन छॾे आया, बच्चा ॿार छॾे आया। अब काथे मको मदीनो, काथे ता असांजो पाड़े वारो ज़िलो सखर, ज़िले सखर में महबूब ॻोठ जहाने स्टाप जे भरिसां कब्रिस्तान में वञी ज़ियारत करे आ। नबी साईं जा 3 सहाबी इते भी सुता पिया थी। काथे मको मदीनो, काथे असांजी सिंध जी सखर, हुजूर जा यार हिते भी सुता पिया। अल्लाह जाने सैयद जे आॾो कुरान पिया, मां वुज़ू सां वेठो आहियां, हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ साहब जन जी मौजूदगी में इहा ॻाल्हि थो कयां। हेॾे मां वियुसि कराचीअ खां परते ज़िले ठटे में वाइज़ करणु, मूंखे दोस्तनि जो साईं शाह साहब हलो त तव्हांखे ॾेखारियूं, हिते मकलीअ जो कब्रिस्तान आहे, हिते भी महबूब जा यार सुता पिया। काथे मको मदीनो, काथे पेशावर, पेशावर में हिकिड़ो कब्रिस्तान आहे, नालो आहे बाबा सहाबा जो कब्रिस्तान, उते वञो बि हुजूर जा यार सुता पिया। माना आया जो मको मदीनो छॾे तूं असांखे क़ुरान पहुचाइण जे लाइ, दीन जी दावत तबलीग ॾियण लाइ, त वरी घर बि न विया। हेॾे मां वियुसि बलोचिस्तान जलसे ते, वंगू करख हब, कराची खां 300 किलोमीटर परे लसबेले में जलसे ते वियुमि। मूंखे दोस्तनि जो साईं सही था चओ, हिते भी पंजगूर जो इलाइक़ो आहे, हिते भी नबी साईं जा 5 यार सुता पिया। जिन घर छॾिया, जिन वतन छॾिया, जिन कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि खे न ॻाल्हाए, उन्हनि जे तरीक़े ते नक्शे कदम ते हल ऐं चओ त असां सहाबा जा बि ग़ुलाम आहियूं, अहल बैतन जा बि ग़ुलाम आहियूं। कंहिंखे घटि वधि न ॻाल्हायो, इज़त कयो सहाबा जी। असहाबी कन नुजूम फबि अय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम, नबी साईं फरमाया मुंहिंजा सहाबा ईअं अथव जीअं आसमान जा सितारा अथव। अहल बैतन जा ग़ुलाम थियो, ॼण नूह नबीअ जे बेड़े में सवार थियो। जेको अहल बैतन जो ग़ुलाम आहे उहो जन्नत जे बेड़े में सवार थियो आहे। असां अहल बैतन जा नौकर आहियूं, पर इहो बेड़ो तोखे जन्नत जे दर ते न पहुचाईंदो, छो त बेड़े में लाइट कोन्हे। पोइ सहाबा जी रोशनी खणो, हे सतारा जीअं सतारा चमकनि था, सहाबी ईअं अथव, हिकु हिकु सहाबीअ जी रोशनी खणंदे उन्हनि जे नक्शे कदम ते हलंदे त इहो अहल बैतन वारो बेड़ो तोखे जन्नत जे दर ते पहुचाईंदो। पोइ छा ख़्यालु आहे, उलमा जो सॾु थियो आहे कराचीअ में 29 अगस्त ते क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान साहब भाऊ अल्लामा राशिद महमूद तव्हांखे घुरायो आहे। हिन मुल्क में महांगाई जो अज़ाब ख़त्म करण लाइ, अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ करण जे लाइ, इंशाअल्लाह कादियानी हुकूमत के घर मोकिलण जे लाइ, मदारिस ऐं मसाजिद ऐं सहाबा अहल बैत जी नामूस इज़त ऐं तहफ़ुज़ जे लाइ कराची हलबो इंशाअल्लाह। तयारी आहे न? 29 अगस्त इंशाअल्लाह। हाणे त मौलाना फज़ल रहमान साहब जन खे वॾी ख़ुशी थी आहे, हक़ वारी जमात घणी थोरी हुजे न, क़ुरान भी चवे थो पंहिंजे पेरनि ते सिधा थियो, मां अल्लाह जी मदद अॼु भी तव्हां सां गॾु आहे।